मुहम्मद व आले मुहम्मद। अल्लाहुम्मा कुल्ले वलीकल हुज्जत इब्नुल हसन अलैहिस्सलाम सल्लवातुका अलैहि व अला आबा फ़ी हाज़िहि साअत व फ़ी कुल्लि साअत वलिय्यन व हाफ़िज़न व क़ाइदन व नासिरा व दलीलन व आइना हत्ता तुस्किनहु अर्ज़का व तमत्तउ फ़ीहा। खुदाया जिते हाज़िर वेठा आहिनि गुनाह माफ़ फरमा। खुदाया जिते हाज़िर वेठा आहिनि इन्हनि खे चोॾनि जो ज़वाल बना। खुदाया जेके हाज़िर वेठा आहिनि इन्हनि खे करबला मुअल्ला जी ख़ुसूसी चहलम जी ज़ियारत नसीब फरमा। खुदावंद करीम हुसैन अम्मा साइण ज़हरा जे क़ब्र जी ज़ियारत नसीब फरमा। मुंहिंजा अल्लाह हज बैतुल्लाह भी नसीब फरमा। मुंहिंजे भाउ अदा मोहम्मद परियल अदा मोहम्मद ख़ान जो तुर्कुलूस थधो विछायो हज़रत ज़हरा साइण जे ज़ख्मी पहलू जे सदके पंहिंजी दरबार में मंज़ूर और मक़बूल अता फरमाए। मुंहिंजा भाइर मातमी नौजवान बुढ़ा ज़ईफ़ बुज़ुर्ग जितां जितां खां कदम खणी आया आहिनि कदम कदम ते अजरे अज़ीम अता फरमाए। अल्लाह मुजाहिदन जे रिज़्क़ इज़्ज़त माल में बेबहा तरक्की इनायत फरमाए। सॼो ॾींहुं हुसैन ग़रीब जी अज़ादारी में वेठा आहिनि इन्हनि जो लम्हो लम्हो इबादत में शुमार फरमाए। इन्हनि सभिनी दुआउनि जी क़बूलियत वास्ते इमाम ज़माना जे ज़ोहरी वास्ते वाजिब सम्झी हिकु सलवात जी अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन। अस्सलातु वस्सलामु अला हसनिल मसमूमिल वल हुसैनिल गरीबिल मज़लूमिल मक़तूलिल मज़बूह बिला जुर्मिन वला ख़तान फ़ी करबला। अल्लज़ी काला इंदा वक़्ति विदाई मिनल ख़याम या ज़ैनबो। करबला में सलाम न हुयो क़यामत सुगरा जो मंज़र हुयो जॾहिं हुसैन भी पंहिंजे भेणुनि खे आख़िरी सलाम चवायो। अल्लज़ी काला इंदा वक़्ति विदाई मिनल ख़याम या
तो में वया रुकैयतो वया सकीना गरीब रोई रोई चे पियो मुझो थक्यो मुझो प्यासो ओ मुझो परदेसियो भेणियो मां गरीब जो आखिरी सलाम रुखसार गवाहिन धी तेरी दे ओ जड़ ज़ालिम ज़ुल्म खमाए पहले दुर लहाए वत चादर लुटिया वत खैमे आड़ चला रोई रोई चे पई महमल सारे नारा सारे वेचे मातम करे बुधा तमागलो जुमलो पड़ा रोई रोई चे पई नारा महमल सारे सारे वेचे ओ हिन घोड़ियां नाल भजाए मातम करे चे भई मैं को घेन वन बाबा अपनी दुनिया ते गई शाम दी गर्मी खा हुसैन बादशाह वेड़ा वसावई मासूमा जे दुखन जे सदके सॼो ॾींहुं अज़ादारी कई थई मुंहिंजे हिस्से में उन बीवी जो मसाइब आयो आहे जंहिंजी उमिरि नंढी हुई दुख घणा मरहबा मरहबा अज़ादारो हुसैन बादशाह चेस पियो सकीना मां मैदान पे थो वञा ते मुंहिंजी वसीयत इहा थई मूंखां बाद पुफनि खे तंग न कजां सजाद बीमार थई बाकर जो सन नंढो थई चई बाबा मां तुंहिंजे सीने ते सुम्हण जी आदी थी वई आहियां सैयदो गैर सैयदो मां तव्हांजे बानी जो ॿार आहियां जेकंहिंजी दिलि नाराज़ थिए त मूंखे माफ़ी ॾिजो अज़ादारो इहो मज़मून मां ज़ाकरी शुरूआत में इलाही पढ़ंदो हुउमि लेकिन हाणे मुंहिंजी दिलि कंबी वेंदी आहे जॾहिं मां सकीना पढ़ंदो आहियां पर अॼु मुंहिंजी दिलि बणिजी वई आहे त मां हज़रत मासूमा जा ॾुख ॿुधायां तव्हांखे अज़ादारो बाबे जे सीने ते चेती मां सुम्हण जी आदी थी वई आहियां ते रोई फरमाइन था धी हे मुझे सीनो ते हाज़िर थई सुम पर मुझी वसीयत याद रख तो कि खबर आ मुझे सोने नाने मुझे वड्डे भाउ जे लाइ चयो हसन तू अमीर आ मुखे चयो हुसैन प्यारो ॾाढो आ पर तू गरीब आ ते मां तोखे दस्यां तो तू सोच जे मां गरीब आ त गरीबन जूं धीअरूं केस ताईं माण कंदियूं मरहबा मरहबा अज करबला बणा मजलिस के जेका शाम खाई आ उहा तोखे मूंखे आख़िरी मुखाण ते दुआ ॾेई वञे ख़ुदा बानी जे तौफ़ीक़ात में इज़ाफ़ो अता फरमाए ज़ार साईं रोई रोई चए थी बाबा मां ग़रीब जी धीउ आहियां मूंखे तुंहिंजो सीनो हाज़िर आहे मां सुम्हां न अगर तुंहिंजो सीनो न लभे सजाद के तंग न कयां पुफिन के तंग न कयां कयां छा रोई फरमाइन त सकीना मुखां बाद अगर तोखे मिटन ते सुम्हणो पए न सुम्ही पवजां मरहबा मरहबा अगर तोखे ज़मीन करबला जी रह ते सुम्हणो पए गरम रह ते सुम्ही पवजां सजाद के तंग न कजां अज़ादारो खुदा जी इज़्ज़त गवाह पूरे सफ़र में इहा वसीयत बीबी के खाई वई हुई कॾहिं बि सजाद खे ईअं न चई मूंखे निंड थी अचे मूंखे सीनो ॾे त मां सुम्हां
नशियो खुदा गवाह तोड़े जो शिमर मारींदो हुयुसि न मां ॾुखे जुमिले ते पहुची वियो आहियां। मां माफ़ी जो तलबगार आहियां, लिकायां तो ॿारो नाराज़ तो थिए। अज़ादारो जॾहिं शिमर मारींदो हुयुसि न फ़क़ति शिमर न मारियोसि, पढ़ मक़तल जो किताबूं जंहिं हरामी जी जाते दिल चवंदी न सकीना खे मारींदो ते शिमर घणो मारियोसि। शिमर को पुछो न तूं हिन मासूमा ते एॾो ज़ुल्म छो थो करे? ते हरामी चवंदो हुयो मां ॾिठो करबला में अकबर मारियोसि हाय न कयईं, कासिम जा टुकड़ा खई हाय न कयईं, ते जवान भा अब्बास के तती रैत छॾे मश्क ऐं अलम खणी खैमन जे तरफ़ रवानो थियो हाय न कयईं। पर मां उन वक़्तु ॾिठो जॾहिं मां ग़रीब जे ज़ुल्फ़ुनि में हथ विझी खंजर पे हलायो न, ऐं इहा धीउ जेका हथ ॿधी चए पई न मार मुंहिंजो तसलो बाबो आहे, मरहबा मरहबा, न मार मुंहिंजो प्यासो बाबो आहे, न मार मुंहिंजो मोहर नबूअत जो बाबो आहे। अज़ादारो चए थो मां खंजर छॾे इन मासूमा जे ज़ुल्फ़नि में हथ विधो हुयो, जेतिरो मुंहिंजो कदु हुयो मां वारनि खां वठी मथे करे भरे ॿिए हथ सां चमाट आई, मासूमा ज़मीन ते किरी पंहिंजा ज़ख़्म भुलाए वॾियूं हाय करण वेठो ते आसमान ॾे मुंहुं करे चए पियो मुंहिंजा अल्लाह तुंहिंजो दीन बची वियो, मुंहिंजूं धीअरूं त रुली वियूं। मरहबा मरहबा हुसैन जी महाराजी ज़हरा जूं धीअरूं वेड़ा वसाइनी, सोणी हाय कई अथई, अल्लाह कंहिं दुख दर्द में न रुआरई। पढ़ामा मसाहिब जो जुमिलो मां तव्हां खां माफ़ी वठी। अज़ादारो ते रोई रोई चए थी सजाद सजाद जी, आवाज़ आयो मूंखे जॾहिं शिमर मारे थो तूं अखियूं बंदि छो कंदो आहे? रोई चए थो भेण मां अखियूं तॾहिं बंदि कंदो आहियां जो मतां मूंखां बाबो पुछे तूं ॾिसंदो आहीं मुंहिंजे धीउ खे मारींदा हुया। मरहबा मरहबा रोई चए थी सजाद बाक़िर जी हयाती हुजई मां तुंहिंजी ॾाढ़ी चुमी इहो थी चवां तूं न रो मूंखे कंहिं न मारियो अथई। हाय कजां हिन जुमिले ते जे शींहं आहे त तुंहिंजो हथ बि अचे सीने ते। फ़क़ति हे अॼु जेको मसाइब आहे न उहो शींहनि वास्ते न आहे, अदामोन खान उन वास्ते आहे जेको हर पंहिंजी नंढड़ी धीउ खे पंहिंजे झोली में प्यार कंदो आहे। अज़ादारो उन हुज़ूर जे लाइ मसाइब जो अॼु जुमिलो आहे ते रोई रोई चए थी सजाद तूं रत न रो मूंखे कंहिं नथी मारियो। ते हथ ॿधी चए थो भेण भाउ मां तुंहिंजो आहे, तसलियूं मुंहिंजो हक़ आहे न मां तोखे ॾियां। रोई चए थी हा सजाद पर मां ॼाणा थी अगरि मां मरी वयमि तूं इमाम आहे ॾुखियो सुखियो मूंखे खणंदे बि सही, मुंहिंजो जनाज़ो बि पढ़ंदे मूंखे दफ़न बि कंदे। ओ सजाद जे तूं मरी वए ॿुधा हिननि खे मदीने केरु वठी वेंदो, हिननि खे वरी अकबर जे क़बर ते केरु वठी वेंदो। मां त शाम खां मोटड़ी न आहियां। मरहबा मरहबा हुसैन जी मारोड़ी ज़हरा जूं धीअरूं वेड़ा वसाइनी। अज़ादारो ख़ुदा जी इज़त गवाह इहे ॾुखिया सुखिया सफ़र कंदे मातमियो शाम जी बाज़ार अॼु बि जेकी शाम जी बाज़ार आहे न जेको हाणे मां अॻिले साल ज़ुलहज तव्हांजी दुआ सां मां शाम वयुमि। अदामोन खान जेकी तव्हां असांजी पहिरीं दवार सां दवारी हुई उहा तमामु असां सवले तरीक़े सां कई हुई, लेकिन हे जेके ज़वारियूं न साईं क़िबला अहिड़ी ॾुखी ज़वारी हुई। अल्लाह गवाह शाम में वञी ख़बर पई पए पहरेदार घणा हा ज़ियारती थोरा हुआ। मां जुमिलो वॾो चयो आहे तुंहिंजे मातम जो आहे आख़िरी मुकाण आहे हाय कर जे रोई नथो सघे त। अज़ादारो जेका अली जी धीउ क़बर में चए पई अचो ज़वारो मूंखे अकबर जी मुकाण ॾियो। मरहबा मरहबा ख़ुदा एतिरो रिज़्क़ ॾेई जो अकेलो न वञे पंहिंजे भाउ बचनि खे ज़रूरु वठी वञ। काई धीउ भेण हुजे न उनखे वठी वञजां, लेकिन उन बाज़ार खां ज़रूरु गुज़ारजां जंहिं बाज़ार में अल्लाह जी गैरत पुफ़िन के वठी बाज़ार मां गुज़री हुई। समझी वए न सजाद जो लक़ब थी गैरतुल्लाह, अल्लाह जी गैरत पुफ़िन के वठी जंहिं बाज़ार मां गुज़री वई। अज़ादारो अॼु बि महसूस थींदो कई शरीफ़नि जे गुज़रण जी जा कोन्हे। अल्लाह जाने आलिया इहो वेही सफ़र कीअं कयो। और मातमियो ख़ुदा जी इज़त गवाह अॼु त उन बाज़ार मां गुज़ारियो ई नथो वञे। उहा शरीफ़नि जे गुज़रण जी बाज़ार ई कोन्हे।
अज़ादारो ये सोड़न गलन खां वठी करे दरबार शाम में वठी ताजन ए दरबार शाम ताईं अली जी धी अज़ादारो कदम केतरा था बणजन माफ़ी दीजो इन्हनि कदमनि ताईं सजाद पुफिन सां गॾु टे सिज लहंदे बि ॾिठा उभरंदे बि ॾिठा। मरहबा इहो त तोखे बिस्तर ते बि जुमिलो रोआरे टे सिज अज़ादारो खुदा जी इज़त गवाह ते इन आलम में सकीना चए थी भाउ कॾहिं न मां तोखे काई मिन्नत कई आहे न अॼु मां भेण जी ॻाल्हि ॿुध वखरी चओ भाउ मरी वञे रोई चए थी मां ॾिठो खोली मलओन घोड़े खे हलाइण जी कोशिशि कई घोड़ो न हलियो हिन जे हथ में चाबुक हुयो उन घोड़े जे मुंहं में हयो शिमिर के अल्लाह लानत करे वो तगड़ा कदम खड़ी चई खोली हरामी तोखे ख़बर ना है कहिड़ी ख़बर थी रसूल पाक की हदीस आ त कंहिं भी जानवर के मुंह ते चाबुक न हणो जो मुंह सां अल्लाह जी तस्बीह कंदो आहे। तू समझी वई न त मातम करे ॿुधा हाय करे ॿुधा या ज़हरा करे ॿुधा इहो जुमिलो रोईंदी रोईंदी चए थी चओ शिमिर के जेके ताज़ियाना मूंखे मुंह ते तो हणे न इहे कंड ते हणे ओ सजाद जेके ताज़ियाना तो हणे उन में लोह जूं मेखा लॻल आहिनि तू मेखा न सम्झो न लोह में कोका लॻल आहिनि लोह जा कोकर ॾिस न मुंहिंजे मुंहं मां ताज़ो खून पियो आहे। मरहबा मरहबा अज़ादारो लिखा सुठा सैयद निर्वार ॾेई ज़िंदान में आया अदामान खान ज़िंदान में जेको कैदी ईंदो आहे न उन जे तला वॾा वॾा दरवाज़ा हूंदा आहिनि वॾा वॾा कुल्फ हूंदा आहिनि मुंहिंजे मथे ते क़ुरान रख ताज़ी रिवायत पढ़ी आहे ते भाई इन ज़िंदान जे दरवाज़े के फ़क़त छत न हुई अज़ादारो दरवाज़ो भी न हुयसि ते शामी पर भी खिली चवंदा हा भाई पुछो त सही ओ राह वेंदड़ो हिन कैदन जे ज़िंदान के दरवाज़ो छो ने वो पुछंदा दरवाज़ो छो ने चवंदा दरवाज़ो उन कैदी जे लाइ ज़रूरी हूंदो आहे जंहिंजे भॼण जो कोई अंदेशो हूंदो आहे त हे फ़िरार थी वेंदो ॾिठो त सही हुन जे अखियुनि मां खून पियो थो वहे ते गले में तोख आहे इहो काॾे भॼंदो जंहिंसां गॾु माउ बि क़ैद आहे। तू सम्झो न जुमिलो जंहिंसां गॾु भेण बि क़ैद आहे। मरहबा मरहबा जंहिंसां माउ गॾु आहे जंहिंसां भेण गॾु आहे हू काॾे भॼंदो ओ मातमियो इज़त जो कसम बाब खे यादि करे रोए हा न सुबुह जो टाइम थींदो हुयो ज़िंदान जे मथां सवार से पखी गुज़र कंदा हा ते पुछंदी सजाद काॾे था वञी भेण जो दाणो पाणी चुगण जे लाइ था वञी वरी शाम जॾहिं थींदी न ॾिस मोॾे मां मुकाइण जे क़रीब आहियां शाम थींदी हाणे पुछंदी हाणे काॾे था वञनि चई वक़्तु संभारे हर कोई सकीना घर पियो थो वञे रोई चवंदी पखियुनि खे घर यादि आहे तूं सुगरा विसर छॾी आहे तोखां बीमार भुलिजी वई आहे जंहिंखे 40 घरनि में अकेलो टिकाए आयासीं मूंखे एतिरो ॿुधा हाणे अकबर जी क़बर बणिजी वई हूंदी ज़हरा जूं धीअरूं वेड़ा वसाईंदो वाक़ई खुदा गवाह खुशामद कोन्हे मजलिस जो अॼु मुंहिंजे मसाइब जो बि पाइण जो अंदाज़ वखरो आहे ते तुंहिंजी अज़ादारी जो बि वखरो आहे अॼु मजलिस में का रूहानियत ई अजीब आहे हिन दर तां अॼु कुझु न कुझु पिनी वञा ओ मातमियो आख़िरी टाइम आहे सॼो ॾींहुं ज़हरा जे बचड़नि खे रुन आयो अॼु त बीबी तोखे हिन टाइम ते अजर ॾियण ते आहे काई दुआ थी अचे बकिया खां का दुआ थी अचे लाहौर वारी खां काई दुआ थी अचे शाम वारी बीबी खां ओ मातमियो खुदा जी इज़त गवाह ते सजाद के घुराई इहो केरु थो रोए ज़िंदान में जंहिंजे रोअण सां ज़मीन खे ज़लज़लो थो अचे चई कोई हिकु तो मुंहिंजो रोए काई अकबर के काई कासिम के कंहिंजो घोट मारियो वियो आहे हरामी चए थो जेका बाब खे यादि करे मासूमा थी रोए सजा चए थो इहा कंडनि कढण वारी मुंहिंजी भेण आहे हक़ मुंहिंजो आहे दिलासा मां ॾियांसि उहा मूंखे दिलासा ॾींदी आहे सजाद तूं रत रो मरहबा मरहबा हुसैन जी मां राज़ी अल्लाह ज़िंदगी दराज़ करे अज़ादारो खुदा जी इज़त गवाह ते ही हरामी चए थो इनखे चुप करा या मां शिमिर के मोकिलियां
सजाद जी रत वदी फरमाइन था शिमर के न मोकिल। आवाज़ आयो शिमर का हर मस्तूर मुझी डिजंदी जा ते चेतो तरीको केड़ो आया चुप करे। सजाद रत रुनो ते रोई फरमाइन था हिक मेहरबानी कर बाबे जो सर कुछ लम्हन जे लाडे वरी मां तोखे मोटाए दींदुसि ते बाबे सा सकीना मिलंदी। जडे बाबे सा मिली न मुझी ज़मानत आ पो न गरीब होंदी न रोईंदी। मरहबा मरहबा तू समझी वहीं तू वडो अज़ादार अज़ादारो न गरीब होंदी न रोईंदी। ओ मातमियो माफ़ी दीजो हाणे हिन हरामी हुकुम दिनो आ सर जो सजाद के जनता ताहिर इब्न अब्दुल्ला दमश्की जो पहरो हुंदो रात जो हिन ते हुकुम हुयो त तू गरीब जे सर ते ज़ुल्म कर। पर हे हुंदो अदा मोहन खान मोमिन जॾहिं रात थींदी न अधरात जो सर खणंदो शबीर जो ते साम्हूं आणे ओ मातमियो रगन ते बोसा ॾेई चवंदो तुंहिंजे कतल ते ॻाल्हि मुकी न वञे आ ज़ैनब शाम छो आई सकीना शाम छो आई हाय त करे सघे थो न। मरहबा मरहबा हुसैन जी मां राज़ी। अज़ादारो मिंबर हुसैन जी इज़्ज़त जो कसम क़िबला साईं ते हज़रत मासूमा साइण बाबो मिलण थो अचे। ताहिर के चऊं खणी आ सर हे चए तो मां बेअदबी नथो करे सघां कंहिं ॿिए सिपाही के मोकिल माफ़ी वठी सरदार ॿिए सिपाही के मोकिल। अज़ादारो हिकु हरामी आयो आहे जंहिं ग़रीब जो सर हिकु हथ सां खयो आहे। तू समझो न तू मातम करे आज समझे आ त ओ मातमियो हिन उते हथ विधो जिथे मां होरिया कंगी ॾींदी हुअसि। ओ मातमियो ॾिस मूंडे त मां मातम जो जुमिलो चवां अज़ादारो ख़ुदा जी इज़्ज़त गवाह ओ तख़्त वारे हरामी ॾिठो न सर खयूं थो अचे अञा सिपाही दूर हुयो या हुकुम ॾिनई सर सजाद के ॾे माफ़ी ॾिजां अञा सिपाही परे हुयो जो सर सजाद जे हवाले करे छॾे। तू समझो न पीउ पुटनि तशहद बणाए बाबे जो सर वरितो कपलन गलन ते बोसो ॾिनई मदीने वारो हुसैन तू। मरहबा मरहबा जंहिंजा वॻा जिब्राइल खणी ईंदो हुयो जंहिंजो झूलो जिब्राइल हलाईंदो हुयो उहो मदीने वारो हुसैन। हा सजाद तूं मुंहिंजो 24 सालनि जो 22 सालनि जो जवान पुट सजाद आ। बाबा हा मां सजाद आ। फरमाइनि था सजाद तुंहिंजी 22 सालनि में ॾाढ़ी अच्छी थी वई। फरमाइनि था बाबा कीअं न थिए जो मां पुफी ज़ैनब के बाज़ार में वेहंदे हलंदे ॾिठो आहे। जीअं तूं अकबर जी लाश ते वहे न ईअं मुंहिंजी अम्मा शाम जी बाज़ार में वेही सफ़र उबूर कयो आहे। हायो मुंहिंजा अल्लाह हायो मुंहिंजा अल्लाह माफ़ी ॾिजो अज़ादारो ते सजाद चए तो बाबा करबला पुटनि जी मक़तल गाही शाम माउनि जी मक़तल गाह। ओ बाबा करबला में पुटनि के माउनि जे साम्हूं मारियो अख त खोल न हे शाम हुआ अथई जंहिंजे साम्हूं माउनि खे पुटनि जे साम्हूं मारियो। बाबा ॿुधा उहो गैरतमंद पुटु ॿुढड़ो न थींदो। मरहबा मरहबा अज़ादारो हेॾे इहो मंज़र आहे हेॾे जनाब सकीना साईं हिकु सिर जो टुकड़ो खयो या पत्थर जो। अज़ादारो ज़िंदान जे कुंड में ॿधल हथ हुयसि न मजबूर हथनि सां अलाए कीअं मिटी गॾु कयईं ते तकियो बढ़ाए चए थी बाबा शाम जे अमीरनि जूं धीअरूं वॾनि विहाणनि ते सुतियूं पियूं हाय त कर यार हाय त कर हाय बि वॾो सवाबु ॾेई मतां कंहिंजे भर में सजाद सकीना जी मुकान वठण आयो। मरहबा मरहबा ओ मातमियो ते रोई चए थी बाबा ॾिस न मां मिटनि ते सुती पई आहियां। अज़ादारो हाणे ॿुधनि इहो जुमिलो तुंहिंजे मातम जो आहे जिथे यादि ईंदी न मां त मूंखे त अदा मोहन खान ऐं अलम अब्बास गवाह मुझो तो एतिरो यकीन आहे इन जुमिले ते अगर मां कब्रिस्तान ते पढ़ा न भाषण था तो उतन कब्रनि मां रोअण जा आवाज़ ईंदा। मुर्शिद बाबा जेकी ॻाल्हि कंदी न सजाद खे पखी काॾे था वञनि तुंहिंजूं कॾहिं मदीने तयारियूं थींदियूं करबला कॾहिं ईंदे
अज़ादारो हाणे ख़बर पई थी इन जुमले खां बाद सकीना छो चवंदी कॾहिं कैदूं आज़ाद थींदई। ॾिस मां करबला बणाए इन जुमले ते साइण जो मौजूदो ॾिस। मां शाम वारी खां इन जुमले ते करबला जी दुआ थो घुरां त मजलिस करबला बणे। ओ मातमियो ख़ुदा जी इज़त गवाह हाणे बीबी चए थी बाबा बाबा मां तुंहिंजे लाश ते आई हुअमि हथ हुया मुंहिंजा ॿधल। ओ बाबा मूंखे रोअण कॾहिं न ॾिनो हो कहे। बाबा मां तुंहिंजे क़बर ते वाइदो कयो हुयो बाबा हाणे नथा रोअण ॾियनि मां वञा थी शाम। चए थी जॾहिं शाम जूं क़ैदूं निभाए आयमि मां तुंहिंजे क़बर ते वॾो रोईंदमि त रोई रोई चए थी ओ बाबा हाणे टांगू लाए छॾिजा। मातम करे चए थी बाबा जे मिलणो अथई त शाम हली आ। रोई चए थी बाबा मां करबला नथी अची सघां मां थकजी पई आहियां। मरहबा मरहबा बाबा मुंहिंजे पेरनि जूं तिरियूं ज़ख़्मी। मरहबा मरहबा हुसैन जी महाराजी महाराज जी वेड़ा वसाइनी। अलाए तुंहिंजो काथे ख़्यालु आहे मां त मातम जा जुमला तो पढ़ा रोअण जा न। ऐं मातमियो ख़ुदा जी इज़त गवाह ते इहे जुमला चई अलाउम ख़ान निंड अची वियसि। बाबू ख्वाब में ॾिठई रोई चए थो सकीना तूं घणा दुख ॾिठा मां तोखे सुभाणे वठणु। मसनद समझी वही किबला साईं पंहिंजे दौर जी बदूल हुई समझी वही न। बाबो मिलण थो अचे उथी उते आई जिथे 12 बीबियूं हिक रस्सी में ज़िंदान जी दीवार सां क़ैद। चए थी ओ मुंहिंजो माउ ओ भेणियूं ओ बाबे जुदायूं करबला खां शाम जा वॾा ॾुखिया सफ़र हा। अगरि मुंहिंजे तरफ़ां काई तकलीफ़ आई हुजे न मूंखे यतीम सम्झी माफ़ कजो। मूंसां बाबो मिलण थो अचे मां बाबे सां गॾु चुप करे हली वेंदुमि। कंहिं बीबी जो आवाज़ आयो बर्बाद मदीना कंहिंजो आवाज़ आयो वाह मोहम्मदा। हौसले सां पुट अल्लाह ज़िंदगी दराज करे अल्लाह पी मां के नसीब करे। अज़ादारो ख़ुदा गवाह हेॾा सजाद मौला बाबे जो सर खयूं थो अचे त हिकिड़ी ॻाल्हि कई जनाबे ज़ंजबार जे मलका सां वखरी वञी अलाउम ख़ान ॻाल्हि कई जनाब फिज़ा दीवारुनि सां टकराइण शुरू कयूं ते पुफी ज़ैनब पुछेसि थी सकीना हिन मुंहिंजे गुरबत जे बुरके सां तूं कहिड़ी ॻाल्हि कई आहे। रोई चए थी अम्मा तूं पुछ ॾाढी खां मां ॾसे नथी सघां। फिज़ा कहिड़ी ॻाल्हि कई। रोई चए थी धी ॻाल्हि इहा कई मूंखे वखरी वठी वञी ऐं मूंखे चई ॾाढी तूं सजाद सां गॾु इलाही जनाज़ा खया ते ॾाढी हे शाम आहे हरामनि जो मुल्क आहे। रोई रोई चए थी ॾाढी जॾहिं मां मरां न त मुंहिंजो जनाज़ो बि सजाद सां खड़ा बाकिर जो सन नंढो थी मुंहिंजो भाउ बीमार। मरहबा ईअं रो ईअं कुरलाए रो तो सारची फर्जी ही साल जी वरी मेहनत आहे मुंहिंजे भाइरनि जी वरी उहे रोईंदा जंहिंजी ज़िंदगी हूंदी। अज़ादारो ख़ुदा जी इज़त गवाह ते जनाब आलिया साइण ये जुमला चया हेॾा सजाद हिक लाइ सकीना बाबो मिलण आयो थे। अच्छा बाबू बाबे जो सर ॾे न मूंखे। अज़ादारो ॾुखियनि जुमलनि ते मां वेण जी इब्तिदा थो कयां कि अहिड़ा जुमला हूंदा आहिनि जेके ज़ाकिर जी पहचान थी वेंदा आहिनि। हथनि ते सजाद जे ग़रीब इमाम जो सरा ओशियो इहो ॾुख त असांखे क़बर जे कंधनि ताईं बि नथो विसरी सघे। कहिड़ो जंहिंखे खयूं थो अचे उन जे रगनि मां खून पियो थो वहे। ओ मातमियो जंहिंजे हथनि ते सरा उन जे अखियुनि मां खून पियो थो वहे। मुंहिंजे वतन जा अज़ीज़ो जंहिंसां मिलाइण थो वञे उन धीउ जे कननि मां खून। मरहबा मरहबा तू वॾो मातमी आहे मूंखे ख़बर आहे मां तुंहिंजे घर जो बंदो आहियां। ओ मातमियो मां हर बंदे जो नौकर आहियां जेको हुसैन जो मातमी आहे। अज़ादारो जे नाए जुमिलो सम्झो मां वरी थो पढ़ां। हा डबलिंग ख़त्म करे आवाज़ खे वधाए थो कर।
ओ मातमियो जेको खयूं तो अचे उन जे अखन मां खून तो जे गरीब जो सर हथन ते उन जे रगन मां खून जैसा मिलाइण तो वने सकीना जा मातमियो उन जे कनन मां खून मरहबा मरहबा रोई रोई चे तो सकीना बाबो मिलना आयो थे उथिया बाबे जो सर सीने ते रखो थे रोई रोई चे थी बाबा मदीने तू मुखे सुमारी दे मरहबा मरहबा मैं तोखा एक सवाल पुछण तो जाया अदा मोहम्मद खान एक मोमिन जेको आयो मजलिस में अल्लाह न करे उन जी रात पइजी वञे पंहिंजे दोस्त जे घर सुबुह वापस वेंदो 4-5 सालन जी न्याणी पुछंदसि बाबा तू रात काथे हुए बाबा अम्मा भी झिणकियो थई भाउ भी झिणकियो थई अज़ादारो बटन कलाकन खां बाद उहा धी चवंदी आहे हाथ त सीने ते रखी मूंखे जवाब ॾे जेका साल खां बाद बाबो ओ मातमियो फ़क़त सर हथन ते आयो आहे उन धी जी कहिड़ी कैफ़ियत हूंदी रोई रोई चए थी मैं रुल गई विच सफरा दे इस्मत दा पा कनगीना में कुछ छोटी कैदण सर ते मातम जो पुरसो सर ते जेका शाम का आई धी रुल गई ओ विच सफरा दे इस्मत दा पा कनगीना में कुछ छोटी कैदण जो न मुकान साल जी मेहनत तव्हांजी अदा बरल मां त छॾे वञा लेकिन मुंहिंजी दिलि चए थी न मजलिस के जेसि ताईं मेराज जी हद ताईं न पहुचाया ओ मातमियो मां झोली झले 14 जो सवार आदा मोहम्मद खान मां पिना तो बीबी का तव्हांजी मजलिस क़बूल आ पर मातम भी हुई थे जीअं सकीना के शाम में बीबियूं रुनियूं हुयूं ओ मातमियो अल्लाह गवाह तारीख तविथो पर्दो सैयद बाबा जय अकबर ने लाश ते पत्थरन जो मातम कयो उन बीबिन सकीना जे लाश ते छाजो मातम कंहिंजे दीवार सां टकरो कंहिंजो ज़मीन थे रोई रोई चोन पियो रुबाब तुंहिंजे सकीना जा वॾा सदको सदको हुसैन जी महाराज ज़हरा जूं धीअरूं वेड़ा वसाइनि ओ मातमियो अल्लाह गवाह रोई रोई चए थी बाबा वो किताब वारनि त 21 वेड़ लिखिया नादर अली पर मां गणे नथो सघां पी धी जी मुलाक़ात ई अलाए केॾा बीबी वेड़ कया हूंदा पहिरियों वेण रोई रोई चए थी बाबा तुंहिंजे दाढ़ी खे ख़िज़ाब छाजो आहे चए थी बाबा जे तुंहिंजे ज़ुल्फ़नि में हथ विधा ओ बाबा तुंहिंजे वञण खां बाद हुन मुंहिंजे पुफिन खे ॾाढो मारी ओ बाबा असांजा उठ घोड़नि सां भॼाया मरहबा मातम कर यार सर ते मातम कर ज़हरा जूं धियूं राती चली ओ मातमियो रोई रोई चए थी बाबा हिक मंज़िल आई जिथां मां उठदा किरी पई आहियां बाबा मूंखे ॻोल्हण जे लाइ शिमर बि लथो सजाद बि पुफियूं बि ओ बाबा हो घोड़े ते हुए पैदल हुयूं ओ बाबा हो कैदी हुयूं इनखे मजबूरी काई नहीं बाबा हे प्यासियूं भी जख्मी भी हो पानी पीतलो ओ बाबा इन्हनि खां पहिरीं हरामी मूं वटि आयो ओ बाबा मूंसां अहिड़ो सलूक कई बाबा मुंहिंजा कन ज़ख्मी
ओ बाबा मुझा पैर जख्मी, ओ बाबा मुझो सर जख्मी, रोई चेती बाबा क्यों खोल मां चेर सालन में बुढ़ी। मरहबा मरहबा बाबा मचेन सालन में बुढ़ी थी भैया। ओ बाबा मुझी कमर निवी वई थई। अज़ादारो ये दुख बुधाईंदी थी अचे। अदा भरल पढ़ा जुमलो या छड़िया पढ़ा जुमला बिस्मिल्लाह तांजो हुक्म बानी मजलिसा मुंजी तदली मां इते छड़िया मजलिस में राज हाथ ते आ न कोई मातमी आ तो वो मातम जी तैयारी करे। ओ मातमियो दुख दसीदी चुप करे भैया। हाय रोई चेती बाबा हाणे मां दुख नथी बुधाए सघां। मुझे गवान खां पुछ हुसैन जे कपियल गल मावाज़ रुबाब खां या ज़ैनब खां। ये बाबे जो सर क्या करे चेती रुखसार गवां। हाणे तो मातम कर शाम जी दुआ थी अजई। ओ इन धी तेरी दे जड़ ज़ालिम ज़ुल्म कमाए पहले दुर रहाए। वत चादर लुटिया वत खैमे आन जला। हुसैन जी महाराज बिस्मिल्लाह क्या हुसैन जी महाराज ज़हरा जूं धियूं राज़ी। ओ मातमी हो सजाद मौला इन जुमलन का बाद बीबी जो दम परवाज करे हो और रोण वारो सजाद दीवार के भर सजनादो रखो। जवार साईं सुबह थियो साई। ओ मातमी हो हर बीबी सकीना जे अची जनाजे ते वेण कयो काई बीबी पुरे पई रोए। अज़ादारो जने उसाई मुखा पुछ या बीबी केरा का दूर दी रिश्तेदारी न। अज़ादारो जने उसाई रुबाब उन वक्त सकीना दे आए। सजाद मैयत खयो आ रोई रोई चेती हिक लहज़ा ठहर। ओ बीमार मला कर मैं उजड़ी ते साने मेरा मुक गया रिश्ता। सदको सदको ओ मातमियो अल्लाह गवाह हुसैन मौला जी गुरबत गवाह। रुबाब तरुनी 38 बादशाह 38 चकवारो बादशाह जुमलो पढ़ंदो हुयो। अज़ादारो कर दूर जी रिश्तेदार नहीं या सकी मां जेका रोईंदी रोईंदी आई चेती सजाद मुंहिंजो सैयदन का रिश्तो ही मुखियो मुखे एक वेण त करण। ओ मातमियो सजाद भेण जो मैयत खयो आ जामा मस्जिद मुसलमान जुम्मे जो ॾींहुं नमाज पढ़ी निकता है। मां फरमाइन था बाकिर लाल वन ऐलान कर अचो मुखे भेण जो जनाज़ो पढ़ायो। ओ मातमियो टिन हरामन के बाकिर चयो आ जनाज़ो पढ़ायो। हे हरामी छिड़के जान ता वञा सा वटि टाइम ही कोने। ए छा खयो दई सजाद रोई रोई चए पियो मैं कूलोगो सजाद दिन मां मोई हुई भेण शायद गठड़ी नहीं। सदको 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 अज़ादारो सजाद रोई रोई चए तो मुसाफिर ओ मदीने दा मैं ते इतनी गरीबी है कफन दी जा सकीना को हो चोला। मरहबा कई मजदूर जी भेण
मरी वेंदी टे भाइर हूंदा चवंदा असां कफन ॾींदा सजाज गुरबता जो भेण के मेरे छोले में अज़ादारो ज़ंजीरन वारे पलंग ते कड़न वारे भेण जो जनाज़ो आ मुखा तो पुछो मुसलमानन जो कानून यहूदन जो कानून ईसाइन जो कानून हिका केड़ो जने कैद में कोई मरी वने कैदी उन जा ज़ंजीर लाहिबान हाय कजा जे मातम न करे त हाय कजा इन जुमले ते अज़ादारो सजाद एडो गरीबा जो भेण जिंदान में मुई हथन में हथ गड़ियो तने पे पड़ा कोई कैदी जो मर वने उते ज़ेवर लहाए वेंदने इलाही हक मोहम्मद इलाही साईं बादशाह जी मदद कयो मां दुआ जेतिरी तौफ़ीक़ मुंहिंजा अल्लाह साईं के सैयदा ज़हरा जे सदके मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे भाइरनि जो ही तॾो शायो महिनत अल्लाह साईं पंहिंजे दरबार में मंज़ूर साईं जे सदके जनाब बतूल जे ज़ख्मी पहलू जे सदके मासूमा जे ज़ख्मी कन्नन जे सदके जिथा आज़ादार जेतरा कदम खणी आया आहिनि कदम कदम ते हिननि जा गुनाह माफ़